मां हैदराबाद जे वकीलनि खे चवां थो मयारी करे थो वञाव, हैदराबाद जे अवाम खे मयारी करे थो वञाव। क़यामत जे ॾींहुं बि पुछंदोमांव त जॾहिं सिंध ते महल आई असां घर छॾे तव्हांजी हैदराबाद में आयासीं, तव्हां छो न आयो असां सां गॾु? हाणे सतों जा भरिया में हाणे असांखे तेजाबनि सां ख़रीद करण जी कोशिशि था कनि। जेकॾहिं उन्हनि खे मुंहं में धूड़ था विझूं, जेके असांखे ख़रीद नथा करे सघनि, जेके असांखे तेजाबी नथा सघनि, उन्हनि जे मुंहं में धूड़ था विझूं, उहो असांजी कैरेक्टर असैसिनेशन था कनि। आमिर नवाज़ बढ़ाए, रमन कौर आई, अटल अब्बास, सभिनी जे ख़िलाफ़ कैरेक्टर असैसिनेशन था कनि, वकीलनि जे ख़िलाफ़ कैरेक्टर असैसिनेशन था कनि। हिते कुझु ॾींहं अवल काथे स्टेडियम आया छाहे को म्यूजिकल प्रोग्राम हुयो, खलका मापे न पई, खलका उन म्यूजिकल प्रोग्राम ते मापे न पई। वो म्यूजिकल प्रोग्राम ते जेका मथे स्टेज ते मशकरा बीठा, उनखे हिकिड़े बोतल उछलाई त उहो चए थो हिकिड़े मुंहिंजे माण्हू बोतल इहो उछलाई आहे, पंहिंजी भेण जो रिश्तो मोकिलियो अथई, बेगंती करे छूटनि पिया उनखे छूटा न पिया। इहा सिंधी क़ौम जी गैरत रही। ही घणा माण्हू ते बीठा आहिनि, असां पाण में चवणी तकीनूं चऊं था। हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरों बीठा, चंद असांजा प्रेस क्लब जा दोस्त असांजी